पुनूअ जा ॿाहिरि कैच मकरान खां रवाना थिया ऐं बंबोर पहुता। जॾहिं हुननि जी पुनूअ सां मुलाक़ात थी, ससुवीअ उन्हनि जे लाइ भला भला ताम तयारु कया ऐं राति जो खाधो तयारु करे ससुवीअ पुनूअ ॾे मोकिलियो। पाण में मिली हिकिड़ो प्लान ठाहियो। उन्हनि खाधे में नशो मिलाए ऐं पुनूअ खे खारायो। ऐं जॾहिं राति थी पुनूअ खे निंड अची वई त ही रातो राति पुनूअ खे खणी कैच मकरान रवाना थी विया। ऐं जॾहिं सुबह थी ससुवीअ जी अखि खुली त ससुवीअ ॾिठो न त पुनूअ न त पुनूअ जा ॿाहिरि आहिनि, न ई को काफ़िलो आहे। ससुवीअ तोखां मोखां पुछा कई पर कंहिं बि पुनूअ जी ख़बर कोन ॾिनी। आख़िरकार ससुवी उन काफ़िले जो पेराव खयो ऐं नंगे पांव ससुवी बंबोर जे शहर खां कैच मकरान रवाना थी। पेरे उगाड़े ततल वारी सिज सफ़ा मथां वा गर्मी शदीद आ, पर हूअ इश्क जे हथों मजबूर हुई। हुनखे कुझु बि नज़र न पियो अचे। आख़िरकार भॼंदे भॼंदे हुब जॾहिं पहुती कराचीअ खां अॻियां, उन जी मुलाक़ात हिकु बकरार सां थी।